Assalamualaikum. Maman Siti Mitwar Babala, Kasido. जंहिंजी दिल मखज़न इसरार अज़ल आहे ओ हुसैन अलैहिस्सलाम जो हर हिक मसले इश्क जो हल आहे ओ हुसैन अलैहिस्सलाम हिन जी निस्बत खे रिसालत जी गवाही चइजे बल्कि महबूबे इलाही चइजे मौत टरी वञे थो ईअं ज़िक्र आहे अटल हिन जो दिल बदलाए छॾे थो केरु आहे बदल हिन जो अखियूं झुकी वञनि थियूं इहो नूर अज़ल आहे रूह जागी पवे थो इहो जोशे अमल आहे हिन जो ज़ात में हिन जो जमाल ऐं जलालत हक़ जी हू शहीदनि जो शहीद ऐं शहादत हक़ हिन जी करे न सघियो वार विंगो सितम वजोर हिन जो जेतिरा बि ज़ुल्म थिया इश्क वधियो हिन जो ज़िक्र जारी आहे बहरहाल बहर तौर हिन जो हू हर हिकु दौर जो वाली ऐं हर हिकु दौर हिन जो सभई जंहिंखे अहदे फयूज़े अज़ली चवनि था असीं उनखे दौरे हुसैन अलैहिस्सलाम इब्न अली अलैहिस्सलाम चवंदा बनींदो इंसान खे जॾहिं बि थियो हक़ीक़त जो शऊर हद खां जॾहिं वधियो कुवते बातिल जो गुरूर तॾहिं पेरवी कम वली इब्न वलीअ जी आई ज़हन में यादि तॾहिं हुसैन अलैहिस्सलाम इब्न अली अलैहिस्सलाम जी आई जेके बि चवनि था मयारे हक़ीक़त आहे खुर्द दर हक़ीक़त फ़क़त जंहिंजी रसाईअ जी आहे हद जंहिंजे नज़रनि में बजज़ नाहे ज़ात समंड जिन जो ज़िंदो आहे त नाहे इश्क जो को मक़सद काश से मुहर में सिरार व मुआरफ हुजनि करबला तुंहिंजे पैगाम खां वाक़ुफ़ हुजनि इहो ई शबीर अलैहिस्सलाम इहो ई औसाफ़ ऐं सिफ़ात करबला वुसियत दामन में ऐं तहारत में फिरात कैबो ख़लास आहे हिन जो त नजफ़ हिन जो सबात सिफ़त बंदगी ऐं सिफ़त ज़ेबाई ज़ात को बि कॾहिं न रुतबे शबीर अलैहिस्सलाम जे हद ताईं पहुतो के रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कसम ज़ात हद ताईं पहुतो करबला तुंहिंजे शहीदनि जो ई ग़म जा हयात जैसा रूहनि में नमी जैसा इरादनि में सबात तुंहिंजे अश्कनि में जो पोशीदा आहे तूफ़ाननि जो निकात तुंहिंजी मरहमत ख़ासि आहे ऐं नहरे फिरात तुंहिंजो नालो वठण खां डिॼंदा किथे ख़तरनि खां उहे असां त खटियो आहे उन्हनि ई कतरनि मां ग़मे शबीर अलैहिस्सलाम हर वक़्त खे बख़्शियो हुयो शऊर सिरन गूंजे माहे बातिल जे जलालत जो गुरूर चश्मे बीना सान आहे हक़ीक़त मस्तूर ख़ुदा आहे तारीख़ खे न ग़म जी अशात मंज़ूर जॾहिं बि रंगो सितम वजोर वधी वञे थो अहिड़े आलम में मिठू ग़म अञा बि वधी वञे थो